سورة الطور. بسم الله الرحمن الرحيم. والطور وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور والسقف المرفوع والبحر المسجور إن عذاب ربك لواقع ما له من دافع يوم تمور السماء مورا وتسير الجبال سيرا فويل يومئذ للمكذبين الذين هم في خوض يلعبون يوم يدعون إلى نار جهنم دعا هذه النار التي كنتم بها تكذبون أفسحر هذا أم أنتم لا تبصرون اصلوها فاصبروا أو لا تصبروا سواء عليكم إنما تجزون ما كنتم تعملون. الله बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। जबल तूर जो कसम आहे ऐं लिखियल किताब जो कसम आहे जो खुलियल वरकन में लिखियल आहे ऐं आबाद घर जो कसम आहे ऐं मथां छित जो कसम आहे ऐं उभामंदड़ दरिया जो कसम आहे त बेशक तुंहिंजे पालणहार जो अज़ाब ज़रूर थियणो आहे उनखे को बि टालण वारो कोन्हे जंहिं ॾींहुं आसमान मौज हणी चुरंदो ऐं जबल चङी तरह हलंदा तंहिं ॾींहुं उन्हनि कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे जेकी अजाए ॻाल्हाइण में रांदि कंदा आहिनि जंहिं ॾींहुं दोज़ख जी बाहि ॾांहुं धिका ॾेई रवाना कबा तंहिं ॾींहुं चइबनि त ही उहा बाहि आहे जंहिंखे कूड़ भाईंदा हुओ हीउ जादू आहे छा या अमीं नथा ॾिसो इन में घिरो पोइ सब्र करियो या सब्र न करियो तव्हां लाइ हिकु जहिड़ी ॻाल्हि आहे जेकी अमीं कंदा हुओ रुगो तंहिंजो बदिलो अव्हां खे ॾिनो वेंदो। इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व नईम فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما
ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين وأمددناهم بفاكهة ولحم مما يشتهون يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم ويطوف عليهم غلمان لهم كأنهم لؤلؤ مكنون وأقبل بعضهم على بعض يتساءلون قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين فمن الله علينا ووقانا عذاب السموم إنا كنا من قبل ندعوه إنه هو البر الرحيم बेशक परहेज़गार बाग़न ऐं नेमतनि में हूंदा जेका नेमत खेनि संदन पालनहार ॾिनी तंहिंसां ख़ुशि हूंदा ऐं इन्हीअ करे बि ख़ुशि हूंदा जो संदन पालनहार खेनि दोज़ख जे अज़ाब खां बचायो चइबनि त इन्हीअ करे जो चङा कम कंदा हुओ मज़े सां खाओ ऐं पियो हिक ॿिए जे बराबरि विछायलनि तख़्तनि ते टेक ॾेई वेठल हूंदा ऐं खेनि वॾियुनि अखियुनि वारनि हूरनि सां परणाईंदासूं ऐं जिन ईमान आंदो ऐं संदन औलाद ईमान में संदन रस्तो हलिया तिन सां संदन औलाद खे मिलाईंदासूं ऐं खेनि संदन अमलनि मां कुझु बि न घटाईंदासूं सभु कंहिं मर्द जेकी कमायो तंहिं में उहो पाण ॻह थियल आहे ऐं उन्हनि खे मेवो ऐं गोश्त जंहिं क़िस्म मां घुरंदा तंहिं मां पिया ॾींदासूं उते शराब जा प्याला हिक ॿिए खां पिया वठंदा जंहिं में न की बक बक ऐं न को गुनाह में पवणु हूंदो ऐं वटनि अहिड़ा नींगर संदन आस पास ख़िदमत लाइ पिया ईंदा वेंदा जो ॼणक उहे ढकियल मोती आहिनि ऐं उन्हनि मां हिकिड़ा ॿियनि ॾांहुं पाण में पुछा करण लाइ मुंहुं कंदा चवंदा त बेशक असीं हिन खां अॻु पंहिंजे घर वारनि में डिॼंदड़ हुआसूं पोइ अल्लाह असां ते एहसान कयो ऐं असांखे दोज़ख जे अज़ाब खां बचायाईं बेशक असीं हिन खां अॻु खे सॾींदा हुआसूं बेशक उहो ई एहसान कंदड़ महिरबान आहे فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون أم يقولون شاعر نتربص به ريب المنون قل تربصوا فإني معكم من المتربصين أم تأمرهم أحلامهم بهذا أم هم قوم طاغون أم يقولون تقوله بل لا يؤمنون فليأتوا بحديث مثله إن كانوا صادقين पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीहत कर जो तूं पंहिंजे पालनहार जे फज़ल सां न की भूपो ऐं न की चरियो आहीं
बल्कि चवंदा आहिनि छा त शाइर आहे ऐं असीं संदसि हक़ में ज़माने जे फेर घेर अचण जा मुंतज़िर आहियूं। उन्हनि काफ़िरनि खे चओ त अव्हीं बि इंतज़ार करियो, बेशक आऊं बि अव्हां सां इंतज़ार कंदड़ आहियां। खेनि संदन अक़ल इहो ॾस ॾींदा आहिनि छा, या उहे शरारती क़ौम आहे? चवंदा आहिनि छा त हिन क़ुरान खे पाणू बणायो अथसि, बल्कि ईमान नथा आणीनि। पोइ खेनि जुगाए त जेकॾहिं सचा आहिनि त उन जहिड़ो को सुखन बनाए आणीनि। أَمْ خُلِقُوا مِنْ غَيْرِ شَيْءٍ أَمْ هُمُ الْخَالِقُونَ أَمْ خَلَقُوا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بَل لَّا يُوقِنُونَ أَمْ عِندَهُمْ خَزَائِنُ رَبِّكَ أَمْ هُمُ الْمُصَيْطِرُونَ أَمْ لَهُمْ سُلَّمٌ يَسْتَمِعُونَ فِيهِ فَلْيَأْتِ مُسْتَمِعُهُم بِسُلْطَانٍ مُّبِينٍ أَمْ لَهُ الْبَنَاتُ وَلَكُمُ الْبَنُونَ أَمْ تَسْأَلُهُمْ أَجْرًا فَهُمْ مِنْ مَغْرَمٍ مُثْقَلُونَ أَمْ عِندَهُمُ الْغَيْبُ فَهُمْ يَكْتُبُونَ इहे बेसबब पाणी पैदा थी पिया आहिनि छा, या उहे पाण पैदा कंदड़ आहिनि? आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो अथनि छा, बल्कि उहे यकीन नथा आणीनि। तुंहिंजे पालणहार जा खज़ाना उन्हनि वटि आहिनि छा, या उहे दारोग़ आहिनि? खेनि का ॾाकण आहे छा जंहिं ते चढ़ी कन ॾेई ॿुधंदा आहिनि, पोइ जुगाए त उन्हनि मां ॿुधंदड़ को पधरो दलील आणे। अल्लाह खे धीअर आहिनि छा ऐं अव्हां खे पुट? उन्हनि खां का मज़ूरी घुरी थो छा, जो उहे उन्हीअ चटीअ खां ॻोरे बार हेठि थिया आहिनि? उन्हनि वटि ॿुझ जो इल्मु आहे छा, जो उहे लिखंदा आहिनि? أَمْ يُرِيدُونَ كَيْدًا فَالَّذِينَ كَفَرُوا هُمُ الْمَكِيدُونَ أَمْ لَهُمْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يُشْرِكُونَ وَإِنْ يَرَوْا كِسْفًا مِنَ السَّمَاءِ سَاقِطًا يَقُولُوا سَحَابٌ مَّرْكُومٌ فَذَرْهُمْ حَتَّى يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي فِيهِ يُصْعَقُونَ يَوْمَ لَا يُغْنِي عَنْهُمْ كَيْدُهُمْ شَيْئًا وَلَا هُمْ يُنصَرُونَ وَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا عَذَابًا دُونَ ذَلِكَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ का बुछड़ी रिथ करण घुरंदा आहिनि छा? पोइ जिन कुफर कयो से ई फ़रेब में पियल आहिनि। उन्हनि लाइ अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु आहे छा? साणुसि जेको शरीक मुक़ररु कंदा आहिनि तंहिंखां अल्लाह पाक आहे। ऐं जेकॾहिं आसमान मां को टुकड़ो किरंदड़ ॾिसंदा त चवंदा त घाटो ककर आहे। पोइ ऐं पैगुंबर उन्हनि खे एसि ताईं छॾे ॾे जेसि ताईं पंहिंजो उहो ॾींहुं ॾिसनि जंहिं में बेहोश कयो वेंदनि, जंहिं ॾींहुं संदन फ़रेब कुझु बि न टारींदो ऐं न की खेनि मदद ॾिबी। ऐं बेशक ज़ालिमनि लाइ हिन खां सवाइ ॿियो अज़ाब बि आहे, पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि। وَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ فَإِنَّكَ بِأَعْيُنِنَا وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ حِينَ تَقُومُ
وَمِنَ اللَّيْلِ فَسَبِّحْهُ وَإِدْبَارَ النُّجُومِ ऐं ऐं पैगंबर तूं पंहिंजे पालनहार जे हुकुम अचण ताईं सब्र कर, छो त तूं असांजे नज़र हेठि आहीं, ऐं जंहिं महिल तूं उथीं तंहिं महिल पंहिंजे पालनहार जी साराह सां पाकाई बयान कर, ऐं कुझु राति जो बि संस पाकाई बयान कर, ऐं सितारनि जे लहण खां पोइ बि